सिंध हुकूमत कणक जे आबादगारनि लाइ DAP ऐं यूरिया भाण जी फ़राहमी लाइ रजिस्ट्रेशन जी तारीख़ 8 नवंबर ताईं वधाए छॾी। अव्हांखे ॿुधाए नाज़रीन, हवाले सां सिंध हुकूमत आबादगारनि खे दरख़्वास्त कई त स्कीम में 8 नवंबर ताईं पाण खे रजिस्टर्ड कराए सहूलियत मां फ़ाइदो हासिल कयो वञे। सिंध हुकूमत कणक जे आबादगारनि लाइ DAP ऐं यूरिया भाण जी फ़राहमी लाइ रजिस्ट्रेशन जी तारीख़ 8 नवंबर ताईं वधाए छॾी। सिंध हुकूमत आबादगारनि खे दरख़्वास्त कई आहे त स्कीम में 8 नवंबर ताईं पाण खे रजिस्टर्ड कराए सहूलियत मां फ़ाइदो हासिल कयो वञे। सिंध हुकूमत कणक जे आबादगारनि लाइ DAP ऐं यूरिया भाण जी फ़राहमी लाइ रजिस्ट्रेशन जी तारीख़ 8 नवंबर ताईं वधाए छॾी आहे। सिंध हुकूमत आबादगारनि खे दरख़्वास्त कई त स्कीम में 8 नवंबर ताईं पाण खे रजिस्टर्ड कराए सहूलियत मां फ़ाइदो हासिल कयो वञे। आबादगारनि लाइ DAP ऐं यूरिया भाण जी फ़राहमी लाइ रजिस्ट्रेशन जी तारीख़ में वाध कई वई आहे। सिंध हुकूमत कणक जे आबादगारनि लाइ DAP ऐं यूरिया भाण जी फ़राहमी लाइ रजिस्ट्रेशन जी तारीख़ 8 नवंबर ताईं वधाए छॾी आहे। सिंध हुकूमत आबादगारनि खे इहा दरख़्वास्त कई आहे त स्कीम में 8 नवंबर ताईं पाण खे रजिस्टर्ड कराए सहूलियत मां फ़ाइदो हासिल कयो वञे।